सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेहत लाइ नुक़सानकार 11,530 गुटखा पुड़ियूं हथ कयूं वयूं आहिनि। मंशा जी स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ कार पिणु कब्ज़े में पुलिस वरिती वई। चोरी थियल मोटरसाइकिल जी बाज़ियाबीअ बैदि मोटरसाइकिल मालिक जे हवाले कई वई। अगवा क़त्ल जी कोशिश ऐं मंशियात जे केसनि में घुर्बल 7 रूपोश, 2 मंशियात फरोश समेत 9 जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते हलंदड़ स्नीप चेकिंग दौरान एसएचओ संजोरो अली अकबर खोखर हिक शक्की कल्टस कार खे रोके उन मां 11,530 गुटखा पुड़ियूं हथ करे वरितियूं। जवाबदार एहसान जत खे गिरफ़्तार करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो ऐं मंशा जे नक़ल अमल में इस्तेमाल थींदड़ कार पिणु कब्ज़े में पुलिस वरिती आहे। शहदादपुर पुलिस मंशियात फरोश महमद बचल खे गिरफ़्तार करे 20 लीटर शराब हथ करे वरितो, जॾहिं त शहदादपुर में ई ॿी कार्रवाई में मंशियात केस में रूपोश जवाबदार हाशू कलवे खे गिरफ़्तार कयो वियो। टंडो आदमपुर